अस्सलामुअलैकुम नाज़रीन, कोहिस्तान न्यूज़ सर्विस में भलीकारा हुए असगर अली भट्ट ख़बर शामिल कंदा हलूं त मकानी चूंडनि जे सिलसिले में जामशोर इत्तेहाद जी मेज़बानी हेठि मरकज़ी अॻवान मलिक चंगेज़ खान जी सरबराहीअ में कांबू खान ब्राह्मणी जी उताक़ ते हिकु गॾिजाणी थी, जंहिंमें सिंध पालारी इत्तेहाद, सिंध मेमण इत्तेहाद ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे अॻवाननि शिरकत कई। गॾिजाणीअ में जामशोर इत्तेहाद जे प्लेटफार्म तां कोहिस्तान जी समूरी यूसीज़ ऐं टाउन कमेटी जे वार्डनि ते उम्मीदवार बीहारण जो ऐलान कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त हिन इलेक्शन में असां सां ब्राह्मणी बिरादरी गॾु जिन जो ईअं सम्झो त ॿिनि टिनि यूसिन ते असरु आहे, पालारी बिरादरी आहे जिन जो बि ॿिनि टिनि यूसिन ते असरु आहे, पीर साहब वारा आहिनि जिन जो बि वॾो असरु आहे हिते कोस्तान में जेको आहे सो असां गॾिजी सभु इन जे करे जो असां हिकिड़े प्लेटफॉर्म तां इलेक्शन विढ़ूं त असां पंहिंजा असांजा कैंडिडेट जेके चूंडिजी अचनि त असीं कोस्तान जे माण्हुनि जी बहितर ख़िदमत करियूं। गुज़िरियल इलेक्शनूं विढ़िया आहियूं, उन्हनि खां हिन इलेक्शन में वधीक फ़र्क़ु आहे, छो जो हिन में माण्हू पाण चाहिनि था त असां बीहूं। अॻे माण्हुनि में एतिरी सुजाॻी न हुई, हाणे माण्हू पाण चाहे थो त आऊं हिन जाइ तां कैंडिडेट हुजां। सो इहा ई तब्दीली आहे। असां दोस्तनि खे जेके बि कोस्तान में रहनि था उन्हनि खे सभिनी खे इहा अपील कंदासीं त तव्हां जेको आहे सो भरपूर नमूने हिन बलदियाती निज़ाम में हिसो वठो। असां त जेका बि आवाम गॾु असांजी असां आवाम जे ई फ़ैसिले ते हलंदासीं। तव्हां ॾिसो पिया जेके हिते 36-37 साल थिया आहिनि, उन में जेकी तरक़ी थी आहे उहा तव्हां अॻियां आहे। हेल्थ जो निज़ाम ख़तमु थियो पियो अथव, एडुकेशन त न हुअण जे बराबरि आहे, पाणी अणलभ आहे, कहिड़ी फैसिलिटीज़ आहिनि जेके तव्हां ॿुधाए 37 सालनि में जेके हिते माण्हुनि खे मिलियूं आहिनि। का शइ कोन्हे, हर शइ जो फुक़दार तव्हां ॾिसो एतिरे हद ताईं जेकी फर्स्ट कहिड़ी एमरजेंसी तव्हांखे गाइनी आहे उहो त आहे। तव्हां ॾिसो हिते के वीचारियूं मायूं अचनि थियूं, जेके प्रेगनेंट वीचारियूं किथां खां परे खां अचनि थियूं, एम्बुलेंस ई कोन्हे, वीचारा मोटरसाइकिल ते खणी अचनि था, वीचारे किथे रस्ते में वीचारनि जो थियो थो वञे, प्रेगनेंसी थी वञे। पर फर्स्ट पहिरीं त घटि में घटि इहो असांखे गाइनी वार्ड त हुजे, उहो ई कोन्हे। त असां चाहियूं त असां हिकिड़ी हेठि लेवल ते हिकिड़ो ई जेके बलदियात इलेक्शन थियनि थियूं त असां जेको पाड़े मां जेको हितां जेके वार्ड मां जेके असांजा काउंसलर चूंडिजी अचनि त उहो हिकिड़ो निज़ाम जेको आहे, हिकिड़ो पावर जेको उन्हनि ताईं अचे। अॼु जी जेका गॾिजाणी आहे उन जो बुनियादी मक़सदु इहो आहे त जेके कोहिस्तान जा बुनियादी मसइला आहिनि उन्हनि खे हल करण जे लाइ बलदियाती चूंडनि में सिंध पालारी इत्तेहाद, जामशोर इत्तेहाद या जेके ॿियूं कोहिस्तान जूं सुञाण धुरियूं आहिनि उहे गॾु थिया आहियूं त असां गॾिजी ऐं इलेक्शन कंटेस्ट कयूं, पंहिंजा नुमाइंदा चूंडायूं, सिंसियर ऐं सचा नुमाइंदा चूंडायूं जेके सचाई सां पंहिंजे आवाम जी ख़िदमत करे तरफ़ां जामशोर इत्तेहाद गॾिजी पाण में दोस्त गॾु थिया आहियूं। असांजी कोशिशि इहा आहे त भाई जेको हिकु हटी आहे उहा टुटे, जेको माण्हू इलाइक़े में जंहिं बि इलाइक़े जो आहे उहो हुते ख़िदमत करे उहो अचे। असांजो अॼु इहो गॾिजाणी इन ते थी आहे, इनशाला हिन में असीं सभु गॾिजी पाण में फ़ैसिलो कंदासीं। जेको इलाइक़े में मेंबर अचे थो त उहो हिन इलाइक़े जो हुजे, जेको ॻाल्हि हुनजी। अॼोकी जेका मीटिंग असांजी आहे जंहिंमें असां सां पीर साहब वारा गॾु आहिनि, पालारी इत्तेहाद असां सां गॾु आहे, मुख़्तलिफ़ मेमण बिरादरी असां सां गॾु आहे, दीवान असां सां गॾु आहिनि। जेके बि बिरादरियूं आहिनि, असांजी पहिरीं मीटिंग जो मक़सदु इहो आहे त असां हिकिड़ो वेही पाण में लाइअमल ठाहियूं। लाइअमल ठाहे मुख़्तलिफ़ असांजी 7 यूनियन काउंसिल आहिनि, 7 यूनियन काउंसिल जो यूनियन काउंसिल वाइज़ असीं मीटिंग कंदासीं। हर यूनियन काउंसिल में असीं सभई दोस्त गॾिजी वेंदासीं। मक़सदु इहो आहे त जेको कोहिस्तान जे अंदरि इज्तमाही तौर ते माण्हुनि सां वेधन थी आहे, इन में टोटली जेके बि कोहिस्तान जे अंदरि क़ौमूं आहिनि, बिरादरियूं आहिनि, सभिनी सां इज्तमाही तौर ते मसाइल हल न थिया ऐं ॾाढ जो जबर जो हिकिड़ो बादशाहाना अंदाज़ जेको निज़ाम हलियो पियो उन खे टोड़ण लाइ असांजी जिदोजहद अल्हम्दुलिल्लाह अवल ॾींहं खां वठी हुई ऐं हींअर बि ऐं असीं इहो ई इनशा अल्लाह ताला अल्लाह जे ज़ात मां उमेद था रखूं त हीउ जेको बलदियाती इलेक्शन अचे पई इन में इनशा अल्लाह भरपूर तरीक़े सां हिसो वठंदा। ॾिसो अॼु जामशोर ज़िलो तब्दील थी चुको आहे। तव्हां ॾिसो हिते अॼु वॾेरे कांबू खान ब्राह्मणी जो उतां ते मीटिंग थी बलदियाती इलेक्शन जे हवाले सां, जंहिंमें मलिक चंगेज़ खान साहब, पी नदीम शाह जीलानी साहब, हाजी रमज़ान पालारी साहब, अनूर पालारी साहब, रईस अताउन पालारी ऐं ॿियनि मक़ामी माण्हुनि बुलाखनि जी शिरकत कई। तव्हां ॾिसो आवाम बेज़ार थी चुकी आहे हिन सरदारी हिन बोतारकी निज़ाम मां। 40 सालनि खां हिकिड़ो ई निज़ाम आहे, न पीअण जो पाणी, न सिहत, न तइलीम, न रोज़गार। 20 साल ॾिसो त लोग आते रहे, कारवां बनता रहा
ऐं अॼु असांखे ख़ुशी आहे तव्हां ॾिसो केतिरा माण्हू आहिनि, हर बिरादरी जो माण्हू आहे, दीवान कम्यूनिटी जा माण्हू आहिनि, मेमणनि बिरादरी असांजी जेका उनजा सुलझल जेके असांजा उस्ताद हुया, उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो समाजी हिकिड़ो हल्को पंहिंजो हिकिड़ो असरु आहे, उहे आहिनि। हिते पालारी बिरादरी आहे, हिते साईं असांजो पीर बिरादरान आहिनि, उनजो सुठो असरु आहे। त आउं सम्झां थो त इहो मुक़ाबिलो रहणु